तो भगवान चयो याद रखना, मैं हर प्रतिमा में हूँ। प्रतिमा चइबो आहे विग्रह के, भगवान जी साक्षात वेठा आहिनि त चवनि था इन में मूर्ति न समझो भाई, इन में इन भाव सां दर्शन कजो त तव्हांखे उहो ई लाभ मिलंदो, उहो पुण्य मिलंदो। ईअं सम्झी करे कि भगवान बीठा आहिनि तव्हां प्रणाम कयव, भले दर्शन नथो थिए लेकिन असांखे प्रणाम करण जो उहो ई पुण्य मिलंदो कि साक्षात भगवान वेठा आहियूं ऐं असां उनखे प्रणाम करे रहिया आहियूं। ठीकु आहे। त भगवान चयो भक्तनि खे कि मैं हर प्रतिमा में हूँ, इसको तत्व से समझ लेना। ठीकु आहे, ध्यानु ॾिजो, ॾाढी गहरी ॻाल्हि। त भगवान चयो मां हर प्रतिमा में आहियां, त भगवान जे मूर्तियुनि खे भगवान सम्झी करे असां सभु उन्हनि खे प्रणाम कयोसीं। सभिनि न कयोसीं, जेके सत्संग ॿुधंदा आहिनि उहे ई करे सघंदा, लेकिन इन जो जेको भगवान गहरो अर्थ कयो उहो कोई माण्हू सम्झो ई कोन। भगवान चवनि था मैं हर प्रतिमा में हूँ, मुझे पा लेना, दर्शन कर लेना। लेकिन हिकिड़ो ई अर्थ कढियो माण्हुनि, प्रतिमा यानी मूर्ति, ऐं भगवान जो ॿियो अर्थ थियो कि मैं हर प्रतिमा में हूँ, हर माता जेकी आहे उन में बि मां आहियां। हाणे ॿुधायो, मैं प्रतिमा, हर माता, हर जननी, हर माता जेकी आहे उन में मां आहियां, मूंखे पाए वठजां। त पोइ माण्हू सम्झाई कोन इन खे। चओ हरे राम हरे कृष्ण। तॾहिं चवंदा आहिनि त्वमेव माता च पिता त्वमेव। उन भाव सां पंहिंजे माता जो आदर करे। माता गौ माता बि आहे, वसुंधरा माता आहे, तुलसी माता आहे, सभु भगवान जो रूप आहिनि। उन भाव सां कोई झुके पाए भक्ति करे त उहो पाए वठे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे। श्रवण कुमार माता पिता मूं पातो। हाँ, ऐं पंडरपुर में जेको भक्त हुयो उन बि पुंडलिक भक्त बि भगवान खे उन मूं ई पातो, माता पिता जी सेवा मूं ई त पातो। त भगवान हर माता में पिता में। ईअं सोचे करे भगवान खे जेके पंहिंजो था सम्झनि उहे पाए था वठनि। कुल मिलाए करे ॻाल्हि सार त इहो ई आहे कि भगवान सां प्रेम थी वञे, भगवान मिठा लॻनि, पंहिंजा लॻनि। भगवान मां असां कुझु बि जॾहिं असां न पाइण जी इच्छा कंदा आहियूं त भक्त खे भगवान जे पोयों घुमणो न पवंदो आहे, भगवान भक्त जे पोयों घुमंदा आहिनि। इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। इहो चइबो आहे अचाह पद, निष्काम पद, निरिच्छा पद। इहे भक्त भगवान खे ॾाढा वणंदा आहिनि, पर निरंतर भक्ति त हुजे। हा न, मान लो तव्हां चओ था असांखे कुझु न खपे, ऐं भक्ति करे ई कोन, सॼो ॾींहुं असां संसार में लॻल पिया हुजऊं, विषय वासना में लॻल पिया हुजनि, त इहो अचाहपत थोरी आहे, कमु त उहो ई था कयूं। इन करे भागवत में चवनि था अकाम सर्व कामो आहे, मोक्ष काम उदारधि, तीव्रेन भक्ति योगेन यजेत पुरुषम परम। तीव्र भक्ति योग सां। ॾिसो ध्रुव महाराज त राज जी इच्छा सां विया, 6 महीने में भगवान न माफ़ कयो, 5 महीने में भगवान मिलिया। ॿुधायो, हाँ विया त राज जे लाइ न। हरे राम। ईअं निरंतर भक्ति हुजे ऐं राज जी इच्छा न हुजे। आहा, प्रेम त गोपिन जहिड़ो हुजे, निरंतर हलंदो रहे। त यादि कयो असांखे भगवान जे पोयों न वञिणो पवंदो, भगवान पाण अहसासु कराईंदा।